बिस्मिल्लाह। हाणे असां पढ़ंदासीं स्केलेटन ढांचो ऐं मसल्स पुठा या मशकूं। ठीकु आहे। स्केलेटल माना ढांचो, सिंधी में हिन खे ढांचो चवंदासीं, ऐं मसल्स वरी चवंदा आहियूं पठनि खे, पठा, या वरी हिन खे मशकूं बि चइबो आहे। टोटल जेको स्केलेटल ऐं मसल्स आहिनि हिन जो कमु आहे, मेजर फंक्शन अथनि, मेजर फंक्शन अथसि सपोर्ट ॾियणु, जिस्म खे सपोर्ट ॾींदो आहे। इहो न हुजनि त जिस कोन सघंदो, हॾा न हुजनि त। ॿियो मसल्स सां गॾिजी करे नए चुरपुर मूवमेंट कराईंदो आहे। ठीकु आहे। चुरपुर जो मेजर कमनि में इहो आहे, मेजर कम अथसि। जो असांजो हॾनि जो ठहियलु आहे, मेडअप ऑफ बोन्स। टोटल बोन्स घणा आहिनि हॾे में, जेकॾहिं ॿार आहे टोटल बोन्स इन बेबी, नंढिड़ो जेको ॿारु ॼमंदो आहे न, उन में 300 वॾा हूंदा अथव, 300 बोन्स। छाजे करे? जॾहिं वरी वॾो थींदो त कुझु हॾा उहे घटिजी फ्यूज़ थी वेंदा आहिनि। अडल्ट माना वॾे में जेके हॾा आहिनि उहे 206 हॾा आहिनि। कुझु हॾा मिली वेंदा आहिनि, नंढा जा हॾा गॾिजी वेंदा आहिनि, जेके पोइ घटिजी वेंदा आहिनि। ॿार में 300 वॾा कंदो, वॾनि में 206 हॾा। ठीकु आहे। लार्जेस्ट बोन, हे MCQs आहे। वॾे में वॾो हॾो, लार्जेस्ट बोन जेको आहे उहो 70 वारो हॾो आहे, जंहिंजो नालो अथव फीमर। 70 वारो थाए जो हॾो आहे। ठीकु आहे, 70। ऐं स्मॉलेस्ट बोन जेको आहे, नंढे में नंढो हॾो, उहो वरी आहे कन वारो स्टेप्स। स्टेप माना क़दम, पायदान, पायदाननि जहिड़ो आहे। इहो स्मॉलेस्ट बोन आहे, इहो वरी कन में हूंदो आहे। ठीकु आहे। ओसिकल्स बि चई सघोसि था। ओसिकल्स माना कन जा कचा हॾा आहिनि, उन्हनि में इहो आहे। इहो नंढे में नंढो हॾो आहे। बोन ऑफ ब्यूटी कहिड़ी? ख़ूबसूरती वारो हॾो, उहो वरी इहे कॉलर वारे बोन खे चवंदा आहियूं, जंहिंजो नालो क्लेविकल आहे। साम्हूं छाती ते हूंदो आहे न, क्लेविकल या कॉलर बोन। हीउ जेको आहे सूंहं वारो या असांखे चवणी ख़ूबसूरती वारो सम्झो वेंदो आहे। हाणे इंसान जे पेर में आहे त हथ में जेके हॾा आहिनि, हिकिड़ो हॾो कई। हैंड्स में जेके हथ में हॾा आहिनि, हैंड्स बोन, उहे अथव 27। ऐं फीट याने पेर हॾा, उहे अथव 26। इहो MCQ यादि कंदो। हिकिड़ो हॾो में हुन खां घटि आहे। मसल्स याने पठा, उहे छा कंदा आहिनि? मसल्स जेको आहे, इन्हनि जो कमु आहे मूवमेंट कराइणु, चुरपुर करणु। मसल्स पठा या मशकूं, इन्हनि जो कमु आहे चुरपुर करणु। जेके बि उज़वा चुरपुर कंदा आहिनि, उहे मसल्स जा ठहियल हूंदा आहिनि, पठनि जा ठहियल हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे जिस्म में पठा घणा आहिनि? इहे पठा हमेशह हॾनि सां गॾिजी करे कमु कंदा आहिनि। उहे अथव 639। देयर आर 639 मसल्स। हूअं जेकॾहिं मथे कुझु 650 ताईं तक़रीबन आहिनि, पर हाणे किताब में जेका आहे न MCQs हीअ लिखियलु आहे, तव्हांजो हिन जे मुताबिक़ MCQs ईंदो। देयर आर 639 मसल्स। 639 पठा आहिनि असांजे जिस्म में। पठा छा कंदा आहिनि? उहे सुकुड़बा बि आहिनि, ऐं उहे जेको आहे रिलैक्स थींदा आहिनि, त असांजो जिस्म चुरपुर आहे।